शदाद कोट के उमर शाह बाईपास के करीब मोटरवे रोड के दोनों अतराफ में बैठे सैलाब मुतासरीन के गुज़श्ता एक माह से मकामी और ज़िला इंतज़ामिया की जानिब से कोई ख़ास मदद नहीं की गई। इस मौके पर वश न्यूज़ से बात करते हुए उन्होंने कहा कि अफसोस का मकाम है, हमारे मुंतखब नुमाइंदे हमारे पास आकर हमारा दर्द सुनने को तैयार नहीं हैं। अल्लाह जे नाले ते कुछ असांखे जो नंढड़ा बच्चा रोडन ते वेठा आहियूं, वोटनि जी घुर्ज थींदी अथव त वोटनि खां भॼंदा ईंदा आहियो। सरकार जे वठी असांखे अल्लाह जे नाम ते कुझु जो असांजा बचड़ा ईअं वेठा आहिनि, न तंबू आहे, न अन्न खाइण का आहे, न पाणी पीअण का आहे, न का राशन, न पाणी, कुझु बि लटो कपिड़ो का शइ नथी मिले। महिरबानी करे असांजी मदद कयो ख़ुदा कारण। बाक़ी हुकूमत वोट जे लाइ अचे, आवाम जी संभाल करे थी, ऐं ॾियण वठण जे लाइ हुकूमत काॾे वई आहे। असां सां भलाई कनि, महिरबानी कनि, ख़ुदा करण मदद कनि। अहिड़ी महिल असांजे लाइ अचे वई आहे। ॻोठनि में घर ड्रही विया, तबाह थी विया। बच्चा आहिनि मासूम आहिनि, रोड ते वेठा आहियूं, का शइ न मिली, न बच्चनि जो रोज़ी आहे, न का शइ मिले। बच्चा बुख जे होटे लोलनि था। वाउंटनि जो चकर थियो, सरकार अचे थी वाउंट वठे थी, पोइ वाउंट जे लाइ असांजे छाजे लाइ ईंदा। दर पदर आहिनि असांजा बच्चा, ॾाढा ॾुखिया आहिनि बीमारियुनि में, हिननि में छा करे असां छा कयूं बच्चनि जो। पोइ बि नाल बच्चनि जो रोज़ त असांखे मिले, न तंबू आहे, न का शइ। बच्चा वीचारा बाईपास रोड ते झलियूं वेठा आहियूं। अलाह जे दाने असां सां कुर्ब कनि। पोइ बि का न का मुसीबत हुननि ते ई पवंदी। रोडनि जे मथां वेठा आहियूं, वाउंटनि जे करे हर को सरकार अचे थी, पोइ चवनि था वाउंट ॾियो, वाउंट ॾियो। पोइ असां कहिड़ो वाउंट हुननि खे ॾींदासीं। असांखे हिते थी वियो आहे, इहो बुख ते वेठा, न पाल मिलियो आहे, न राशन मिलियो आहे, न तंबू मिलियो आहे। इहो उस ते वेठा बचड़ा झलियूं, का शइ अॼु हिते न मिलियो आहे। सरकारी माण्हू असां वटि न आयो आहे, न का शइ। सभिनि खे तंबू पाल में जेके रोड ते वेठा आहिनि, कंहिंखे बि न मिलियो आहे। शइ आहे न असांखे खाइण जे लाइ, न तंबू आहे, न कुझु आहे। वॾा असां तकलीफ़ नंढा बचड़ा लटे कपिड़े वठण जे लाइ, हर शइ जे लाइ असां आज़ुर कयूं। महिरबानी कयो, असांजे मथां कोई असां कयो, असां ग़रीबनि खे कुझु ॾियो, राशन बासन असां खाऊं कयूं। असां ग़रीब बच्चा नंढा झलियूं पिथड़ूं वेठा आहियूं। छा बाईपास ते वेही वरी हिच आया आहियूं, हिच बि असांखे का शइ कान मिली आहे। हेॾो फंड खणी था हेॾे खणी था वॾेरा पंहिंजनि खे, नानी मासी खे ॾियूं, बसि पेट पंहिंजा भरे वेही रहिया आहिनि। असांखे कुझु बि न मिलियो आहे, का शइ असांखे। बीमार बच्चा असांजा बुखुनि ते वेठा आहिनि, काॾे वञूं, पिनण बि कोन थो मिले, का शइ कान थी मिले। उन्होंने मज़ीद कहा कि हम हमारे मुंतखब नुमाइंदों के लिए किसी कठपुतली की तरह हैं, जो हमें सिर्फ इलेक्शन के दिनों में याद करते और नज़र आते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।